बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरदरान इस्लाम, अज 16 रमज़ानुल मुबारक असीं दर्स कुरान में गॾु आहियूं। अल्लाह ताला अंबिया किराम जो सिलसिलो जारी फरमायो ऐं तमामु नबी सगोरा इन धरती ते आया जिन इंसानियत खे ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो सम्झायो। हज़रत शोएब अलैहिस्सलाम अल्लाह जो बरगुज़ीदो नबी हो ऐं क़ुरान पाक में उन जो काफ़ी जगहनि ते तज़किरो आहे। क़ुरान पाक जे आराफ सूरत जे 75 आयत में अल्लाह सी फरमायो, वैला मदियन अखाहुम शुएबन, मदियन जे तरफ़ अल्लाह ताला हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे मोकिलियो, उन्हनि जे भाउ खे, उन्हनि जे क़ौमियत ऐं बिरादरी जो हुयो। ऐं क़ाल या क़ौम इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु। सभ खां पहिरियां जीअं तमामु नबियनि जो हिकिड़ो दस्तूर रहियो आहे तबलीग जो, पहिरियों लफ़्ज़ जेको उन्हनि जो क़ुरान पाक ॿुधायो आहे उहो इहो त अल्लाह खां सवा कंहिंजी इबादत न कयो। तव्हांजो परवरदिगार, तव्हांजो रब, तव्हांजो महबूद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह आहे। ऐं तमामु नबियनि वांगुरु हज़रत शोएब अलैहिस्सलाम बि पंहिंजी तबलीग में पहिरियों लफ़्ज़ इहो फरमायो। उन खां पोइ हज़रत शोएब अलैहिस्सलाम फरमायो, क़द जाअतकुम बय्यिनतुम मिर रब्बिकुम, अव्हां वटि अल्लाह जी तरफ़ां खुलियल दलील हिदायतूं अची चुकी। इहो तमहीद ॿधण खां बाद हज़रत शोएब अलैहिस्सलाम जी नबूअत जो जेको अहम कम ऐं अहम पॉइंट तबलीग जी जेका क़ुरान पाक ॿुधाई आहे, जेका उन वक़्तु उन क़ौम जे अंदरि जेके बुरायूं हुयूं उन ते मुतनब्बिह करणु फरमायो शोएब अलैहिस्सलाम। व औफुल कैल वल मीज़ान, हज़रत शोएब अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त तव्हां माण्हुनि खां पूरो वठो था ऐं उन्हनि खे घटि करे ॾियो था, माना तोर ऐं माप में तव्हां खोट ऐं बदयानती कयो था। वला तबख़सुन्नास अशियाअहुम, ऐं माण्हुनि खे जेका बि शइ तव्हां ॾियो था त उहो घटि करे ॾियो था। उहो सौदो हुजे, प्लाट हुजे, जाइदाद हुजे या जेका बि शइ हुजे, उहा जॾहिं तव्हां लेन देन कयो था त उन में अमानत जो लिहाज़ ऐं पासदारी नथा रखो। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह जे पाक नबी फरमायो, वला तुफ़्सिदू फिल अर्ज़, ज़मीन में फ़साद न कयो। अवां ॾिसो त हज़रत शोएब अलैहिस्सलाम जेको दीनी पैगाम पेश कयो उन में ॿ ॻाल्हियूं पेश कयूं। हिकु, माप तौर में खोट न कयो, ॿियो, तव्हां फ़साद न फैलायो। यानी अॼोकी ॿोली में जेकॾहिं असां चऊं त बदअमनी, महांगाई, बदयानती, ज़ख़ीरा अंदोज़ी, मिलावट, कारोबार में खोट। दोस्तो ॾिसो, असां मुसलमान इन्हनि शयुनि खे को वॾो गुनाह न सम्झंदा आहियूं ऐं इनखे क़ाबिलियत, होशियारी, वापार ऐं दुनिया जी ज़रूरत सम्झूं था। ऐं दीन असां सम्झूं था रस्मी इबादतुनि खे, ॾाढ़ी सुवारी रखण खे, निमाज़ पढ़ण खे, हज करण खे, रोज़े रखण खे। बिल्कुलु इहे बि दीन जो बुनियादु आहिनि, लेकिन अल्लाह जे नबीअनि हिन इंसानियत जी इस्लाह जे ख़ातिर जेको पैगाम ॾिनो, मौजूदा मुरवज बुराइनि जे ख़िलाफ़ अंबिया किराम ॻाल्हायो, तबलीग फरमाई। ऐं हज़रत शोएब अलैहिस्सलाम ॿिनि पॉइंटनि ते क़ौम खे सम्झायो ऐं अल्लाह खां डिॼारियो। हिकु त तव्हां महांगाई न कयो, बदयानती न कयो, माप तौर में खोट न कयो, माण्हुनि सां ठगी न कयो, ज़ख़ीरा अंदोज़ी न कयो। ऐं ॿिए नंबर में तव्हां फ़साद न फैलायो, क़त्ल गारतगिरी न कयो, रस्तनि ते वेही माण्हुनि खे न फुरियो, ख़ल्क़े ख़ुदा खे न आज़ारियो। ऐं जॾहिं हज़रत शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे न छॾियो ऐं नबी जो चवणु न मञियो त पोइ क़ुरान पाक में वाज़े अल्लाह ताला फरमायो त उन्हनि ते अज़ाब नाज़िल थियो ऐं तमामु सख़्तु अज़ाब भोगड़ो पियो उन क़ौम खे। दोस्तो, असांखे बि घुरिजे त असां अल्लाह जे तमामु अंबिया किराम बिलख़ुसूस ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे मथां नाज़िल कयल क़ुरान पाक जेको असांखे मुआशरती इस्लाह जे लाइ जेके हिदायतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे असां दीन सम्झूं, उन्हनि खे अहमियत ॾियूं। उन्हनि ते अमल न करण सां इंसान ख़ुदा जो, ख़ुदा जे रसूल जो न रहंदो। कुझु बि थी पए, जेसि ताईं बुनियाद सां पंहिंजा मज़बूत न कंदा जे लाइ जेके हिदायतूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे असां दीन सम्झूं, उन्हनि खे अहमियत ॾियूं। उन्हनि ते अमल न करण सां इंसान ख़ुदा जो, ख़ुदा जे रसूल जो न रहंदो। कुझु बि थी पए, जेसि ताईं बुनियाद सां पंहिंजा मज़बूत न कंदासीं ऐं इन्हनि शयुनि खे दीन जो बुनियाद न सम्झंदासीं, तेसीं असांजो मुआशिरो नथो सुधरी सघे। अल्लाह ताला शाल असां सभिनी